सतनाम सत श्री हरिवार एको ओंकार सतनाम करता पुरख निर्भव निर्वैर अकाल मूरत अजूनी सैभं गुर प्रसाद जब आद सच युगाद सच है भी सच नानक होसी सतनाम सत श्री। सुखमनी साहब जो ये 13 पद। भगत जना की बड़ी तन नाम भगत जना की बड़े तन नाम हाँ। संत जना के मन विश्राम संत जना के मन विश्राम हर का नाम दास की ओट हर का नाम दास की ओट हर के नाम उधरे जल कोट हर के नाम उधरे जल कोट हर जस करत संत दिन रात ओ हर जस करत संत दिन रात हर हर औखद साधु कमाते हर हर औखद साधु कमाते हर जन के हर नाम निधान हर जन के हर नाम निधान पार ब्रह्म जन की नोदान ओ पार ब्रह्म जन की नोदान मन तन रंग रते रंग एक नानक जन के बिरत विवेक मन तन रंग रते रंग एक रंग एक नानक जन के बिरत विवेक ओ सुखमनी सुखमयतु प्रभु नाम
भगत जना के मन सुहावा सुखमनी वाला सुखम साहिब चोवीह अष्टपदियुनि जे सुखमनी साहिब जे ॿी अष्टपदी जे 13 पद में फरमाइनि था भगत जना की बर्तन नाम भगत जना की असां सब भगवान जा आहियूं कीअं भाई पर भगवान त भगत जो थींदो न भगवान त जंहिंजो थींदो छा हुजण छा घुर्जे जेको जंहिंजो थिए जेको उहो उन जी आज्ञा में हले न तॾहिं थियो चइबो न भगवान भक्तन जो तो भगवान भक्तन जी आज्ञा में खड़ो आहे न जेसिताईं असां भगत न थींदासीं असां भगवान जा सराय कीअं सघंदासीं श्री राम कंहिं पीउ जे पुट खां पुछिजे कंहिंजो पुटां बहन जो भई तूं पीउ वांगुरु हले त कोन थो छा लजाईंदो न पीउ खे राम तूं भगत त सदाईं थो पर हले त कोन थो उहो असां चऊं भगवान जा थियासीं त माना भगत थी पियासीं न त भक्तन जी वर्तन कहिड़ी हुजणु घुर्जे छा जी मन जी वर्तन छा जी बाहरी त भगवान असांखे संसार में मोकिलियो आहे त संसार में रहणो आहे न हलणो चलणो संसारनि में आहे न घर में परिवार में व्यवहार में जैसा व्यवहार हूंदो परिवार में जेके भी परिवार जो नाता आहिनि राम पर बर्तन नाम के समझी करे सॼे संसार जी और परिवार जी वर्तन कबी तो सॼी भक्ति बणिजी वेंदी न प्रभुमय संसार समझी करके राम मां पंहिंजा फर्ज़ पालियां व्यवहार करणो आहे व्यवहार में दुकान ते इहो थोरी ॾिसणो आहे त जहिड़ो मां आहियां ओड़ो ई क़िस्म जो ग्राहक अचे मां सत्यवादी आहे त सत्यवादी अचे तुंहिंजे वस्तु सां कमु न जहिड़े क़िस्म जो मां आहियां मुंहिंजो ओड़ो ई परिवार थिए ईअं असंभव आहे न राम तोखे जहिड़ो वञी परिवार सां रहणो आहे न बाबा हिकु आज़माइश आहे हिकु कसौटी आहे हे संसार इन में तूं निकिरी अच न तुंहिंजे प्रति कंहिंजी शिकायत न रहे श्री राम भगत जना की बर्तन नाम इन वृत्ति के रखण जे करके संत असांजा गृहस्थी न रहिया बर्तन नाम रही नाम जे करे फ़ाइदो कहिड़ो रहियो
संत जना के भगत थी करे नाम जी विरती धारियों संत थी पिया। श्री राम। संत जना के मन विश्राम, संत जे मन में सदाई विश्राम रहंदो। बस जेके थियणो आहे थींदो पियो। परमात्मा जो मंगल में विधान आहे, जहिड़ो तोखे शरीर ॾिनो अथई, चाहे दुखनि में गुज़रणो आहे, कहिड़ो बि मुहांडो आहे, कहिड़ो बि सुभाउ आहे, कहिड़ी क़िस्म जा तुंहिंजा मिट माइट आहिनि, तोखे उन्हनि में गुज़ारणो आहे न। कहिड़ी कुल आहे, जात आहे, वर्ण आहे, बस कोई परिवर्तन न करणो आहे। श्री राम। बस ये मन के पंहिंजे खे मोड़ण जे लाइ आहे, ॿिए खे मोड़ण लाइ न आहे। ॿिए खे ठीकु करणो हूंदो तो मूं कंहिंखे उहो पाणे थींदो अचे। तुंहिंजे करण सां चवण सां ठीकु न थींदो। तोखे कोई चए थो, तूं पंहिंजी ॻाल्हि रखी सघंदो आहीं, ॻाल्हि मनाए न सघंदो। प्रभु इहा सॼी लीला ईअं ठाही आहे। संत जना के मन विश्राम, संत जे मन में सदाई विश्राम रहे थो। श्री राम। हर का नाम दास की ओट, हर का नाम दास केर जेको मनींदड़ आहे। जेको मनींदड़ आहे वो दास आहे, उनखे सदाई हरि जी ओट रहे थो। बस प्रभु 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 जी प्रभु लीला आहे, सब में प्रभु समायल आहे। प्रभु मूंखे इन रूपनि सां मुंहिंजी आज़माइश करे थो। हर का नाम दास की ओट, ओट वॾी ताक़त रहे थी। हर के नाम जिन जिन ओट वरती आहे, हरि जे नाम जी जिन जिन वरती आहे, थोड़न थोड़ी वरती आहे, सज खां वठी गिणती कभी। श्री राम। हाणे बि घटि में घटि 1% साधु त आहिनि ई आहिनि भारत में। हिकु अरब खां मथे ॻणींदो, जेतिरा मथे किरोड़ ॻणियो ओतिरो 1 करोड़ ऐं ओतिरा लख थींदा, संत थींदा। श्री राम। जीअं मुंड खोटी जेके तपस्या कनि था, हर के नाम उधरे जन कोट, हर के नाम उधरे जन किरोड़े, 1 करोड़ न। हरि जे नाम जो जिन जिन ओट वरती आहे। श्री राम। सचाई सां पाण जेके वेठा आहियूं पुछूं, कोई प्रभु जी कृपा आहे तॾहिं त वेठा आहियूं न। कोई त नाम जो आसरो आहे न, कोई त भरोसो आहे न, कंहिं भरोसे जे सदके वेठा आहियूं न। कीअं न पंहिंजे जीवन में असां इहा घटना ॿुधाए सघंदासीं, साईं जो ओट पकड़ीसीं, असांजो कार्य थी वियो, साईं जो आसरो वठी वियासीं, हे थी वियो। इहो ई त थियो न, ओट आसरो सां ॻाल्हि आहे। हर के नाम उधरे जन कोट, इन जे करके हर जस करत संत दिन रात। अहिड़े साईं जी जंहिंजो ओट वठण करके बिगड़ियल कार बणिजी वञे, कोई विघन न पए, सुख शांति सां आनंद सां प्रभु कृपा सां कार्य थी वञे। श्री राम। चलो सदाई साईं जो नालो। ओहो केॾो संतन मर्यादा ठाहियूं आहिनि। भंडारो तयार थिए, बाबा आयो राम, कीअं सोचणो आहे, आयो राम, बाबा राम आयो। भगवान जो नालो वठी कंदो, वात बि भगवान ॾिनो, खाधो बि भगवान जो, ॾंद बि भगवान जा, ज़बान भगवान जी, निड़ी भगवान जी, आंड्रा अंदर भगवान जा। पचाइण जी शक्ति जी अग्नि बि उन्हीं ठाही आहे, जठरा अग्नि, जंहिंसां पची करके तोखे शक्ति मिले। ईअं आत्माराम कमु कंदो न। हथ सां गिराई खणंदे त बि आत्माराम न, हथ ई न हले तुंहिंजो। राम राम राम, बस राम राम संवारे काम, साधो जो श्री राम राम। हर जस करत संत दिन रात, ॾींहुं रात हरि जे जस में, हरि जी सिफ़त में, हरि 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 हरि। कटे औखी घड़ी, पाप हरण वारो हरि, हरण पापन खे बि। हरि जे जपण सां कामनाऊं वासनाऊं द्वेष दबजी वेंदा।
हर जस करत संत दिन रात, और हर हर औखद साध कमात। संत हमेशा इहा ई दवाई वठी रहिया आहिनि। कहिड़ी दवा? हरि जी। कहिड़ी दवा? हरि जी। दवाई छाजे लाइ थींदी आहे? अरे हा, पक सां चओ न, ईअं दॿिजी चओ था। दवा छा लाइ थींदी आहे? दुख लाइ थींदी आहे। दुख छामो ईंदो आहे? दुख छामो ईंदो आहे? पापनि मां ईंदो आहे न? दुख छामो ईंदो आहे? अरे दुख पापनि जो फल आहे न, सुख पुञनि जो फल आहे न। पाप जो माध्यम कहिड़ो आहे? कामना वासना पापनि जो माध्यम आहे। कामना मन जी, वासना इंद्री जी, उन जे माध्यम सां ई तूं सो कंदे, दुख कंदे या उपयोग कंदे राम। त हरि जे जपण सां तुंहिंजूं बुनियादी कामनाऊं वासनाऊं नियंत्रण में थी वेंदियूं न। मर्यादित खाधो पीतो खाइणो, उथणो वेहणो सभु। हर हर औखद साध कमात। हर हर औखद संता भाण सदाई आनंद। आहे ठीकु आहे, नाहे त बि ठीकु आहे। हर हर औखद हरि, वरी खाली न छॾियो, वरी हरि। साध कमात श्री राम। हर हर औखद साध कमात। दुखनि जी दवा त थी। दुखनि जो बीज तुंहिंजी कामना वासना। दुखनि जो बीज तुंहिंजी हा दुर्कामना दुर्वासना। राम। छड़ो दुख हटियो, इते सभु कुछ थी वियो। तूं आहे दुखी कंदई छा? पर दुख हटियो सुखी थिए त तोखे छा करणो आहे? त सुख में जेकॾहिं तूं उन हरि खे कमाईंदे पियो, तुंहिंजो पुञ खज़ानो गॾु थींदो, जेको आपतकाल महिल तोखे कमु ॾींदो। ऐं उन पुञ जे खज़ाने खे तूं राम। हे शरीर बीमार पियो हुजे, ॻाल्हाईंदो, हे शेर कंदो, तूं उन खज़ाने खे वधाए सघंदो न। ए दिन अखुट निखुटे न जाए, पूरे सतगुरु दिया दिखा। उनखे जेतिरो बाटींदो वेंदे उहो वधंदो वेंदो। जेतिरो बाटींदो वेंदे ओतिरो वधंदो वेंदो। जेतिरो बाटींदो वेंदे वधंदो वेंदो। जेतिरी शेवा कंदो वेंदे सुख वधंदो वेंदो। जेतिरो नाम खे बटबो वेंदो तेतिरो नाम जो, जेतिरो धन फैलाईंदो हलाईंदो वेंदे तीअं वधंदो रहंदो। हर शइ हलाइण सां वधंदी न। पाणी जेको बीठल हूंदो उहो त सेंवर लॻी वेंदो, हिकु ॾींहुं बदबू थी वेंदी, कीड़ा पइजी वेंदा। जेको वहंदड़ पाणी हूंदो उहो राम। कपिड़ा धो, पाणी पीओ, सनानु कर। समुंड जंहिंजो नालो आहे उहो वहंदड़ न आहे न। छा समुंड खे वहंदड़ न चई सघंदो न बेटा। समुंड आहे न, मुंहिंजी चुल्ही न भरे सघंदो। चुल्ही भरींदो त हुन कसम खाईंदो भेण वात में विझण लाइ। सनानु त पंहिंजा रहियो। पर हिकु वाही वहंदड़ आहे, उहा उन समुंड खां सुठी आहे। जंहिंमें कपिड़ा धोपिजनि। समुंड ते कपिड़ा धोपंदा आहिनि छा? न बेटा, ख़राब थी वेंदा। सनानु करे पाणी पीओ, सभु कुझु ढोर जनावर सभु को पाणी पीए। इन दान ते पहिरें शास्त्र में जेको कर्म शास्त्र पढ़ियासीं सॼो इन ते ई बीठल आहे। दान ते, हलाइण ते, ॾियण ते। श्री राम। चयूं गृहस्थी खे धन जेतिरो हुजे सुठो आहे, ख़राब न आहे। धन जेतिरो आहे ओतिरी तुंहिंजी छत मज़बूत रहंदी। छा? हा न त पीढ़ियूं खाईंदियूं पयूं न। धन हूंदो त पीढ़ियूं खाईंदियूं पयूं न।
पर केॾी बि पकी छत आहे उन में पानारो न आहे त तूं 100 साल जेके इंजीनियर साहिब चवनि था बिना पानारे जे 100 साल जो गारंटी ॾियनि, साल जी गारंटी ॾियनि त मां पहिरें पवान। पानारो न रखियल हुजे, बरसाति पए, उन निकाल जो साधन न हुजे, हिकु साल जी इंजीनियर गारंटी ॾे, काथे फाड़े वेंदो? बीठल पाणी फर्श गारे छॾे, कोठा गारे छॾे, पाण खे बीहण न ॾियो, हलंदो हले, छंडकार थियो, रुके न, रुकंदो गारींदो, पाणी खे पंहिंजी शक्ति आहे। श्री राम। मुंहिंजा प्यारा, उनमें पानार दान रूपी हथ खुलियल हुजे, धन घणो आहे पर पानारो कोन्हे, टिण जमकान थी वेंदो, झूपड़ो ई आहे पर पानारो खुलियल आहे। वरियनि जा वरिया 20-20, 25-25 साल उन झूपड़ियुनि में रहिया, उन रस्तो खुलियल आहे, हीअं थियो पियो आहे, मथां होल जेके खपरनि जा, पाणी पियो न आहे, वियो न आहे, बीहण जो पर्शन ई कुझु कोन्हे न, खपरनि जूं न जायूं हूंदियूं। तूफ़ान हवा में ढही पए ॿी ॻाल्हि आहे, बरसाति डाहींदी अहिड़ी ॻाल्हि न आहे, बरसाति पई वई हली। छो न कॾहिं बर्फ़ा में पहुंदियूं आहिनि, पर ग़रीबनि जो भॻवान मालिक आहे न, हर जाइ ते बरसाति बर्फ़ जी पवंदी आहे, काथे आहे, हिते पई हुते न पई, भई असां वटि त बर्फ़, असां वटि त बरसाति में बर्फ़ आई, हिते त कान आई, बस ज़रूर न आहे, हर जाइ ते साईं सभिनी जो मालिक आहे। श्री राम। त दान रूपी पानार रूपी हथ तुंहिंजो दान जो खुलियल हुजे, तुंहिंजी हल्की बि छत आहे, तूं ग़रीब बि आहीं त बि तूं वहंदो रहंदे, पर जे तूं केॾो बि धनवान आहे, दान रूपी हथ खुलियल न आहे, कंहिं महिल बि फाटी पवंदो, किरी पवंदो, जायूं तोखे खाईंदियूं पयूं, गिरवी लॻी पयूं, रोडनि ते घुमनि था। राम। हिते साहिब चवनि था, हर जस करत संत दिन रात, हर हर औखद साधक मात, हर जन के हर नाम निधान, हर जन के हरिजननि जो, हरि भक्तनि जो पुटनि जो नाम ही खज़ानो आहे। छा हे संतनि जो कहिड़ो खज़ानो आहे? नाम जे खज़ाने जे सदके छा छा टपड़ना आहे? धनवान वटि वेॾा टपड़ न हूंदा जेतिरा नाम जे खज़ाने वारनि वटि हूंदा, स्टॉक पिया हूंदा। तव्हां वञो रोड़की साहिब, हिकु हिकु शइ तव्हांखे हज़ारनि में मिलंदी। हा, अंगनि में न, सवन में न। हा, हर जन के हर नाम निधान, पर पार ब्रह्म जन कीनो दान। ओॾे क़बूलियत थी वञे, जंहिंखे बख़्शिश थी वञे नाम जी, तुंहिंजे चाहण सां नाम मिले, ईअं न थींदो। हाणे मिलंदो बाॾा आहे न, पुकार न, जेका शइ तोखे खपे तूं घुर न। वड़ियो राम पंजवाणी साहिब, हाणे जेको दर तोखे खोलाइणो आहे, तो उन कड़े खे खड़काए न त दर लहे। मां इहो घोटकी दरबार में हुकन जी जाते चिलम रखी हूंदी, उते हिकिड़ो कोई हणी वियो, ईअं पाठे ते टुकर हो, आम पढ़ंदा हुआसीं, फिर उन ॾींहं जी ॻाल्हि आहे, पर पोइ ॾिठोसीं त हज़रत ईसा जो वाक़ हो। जंहिं दर खे खोलणो आहे उनखे खड़काईंदो रहो न, इहो पॉइंट लिखियल हो पाठे ते। पुट कोई हणी वियो पाठे जे ते, जंहिं दर खे खोलणो आहे उन कड़े खे तूं खड़काईंदो हल न, पाणे खुलंदो। राम। तोखे शांती पाइणी आहे, कुझु प्राप्त करणो आहे त ॾींदड़ त सभिनी खे भॻवान आहे न बाबा, ॾींदो अड़े भाव भाव हिसाब सां ॾींदो। कीअं? राम राम राम। छा कयां साईं, केतिरो ॾियां साईं? ओहो। हर जन के हर नाम निधान, पार ब्रह्म जन कीनो दान। जिनखे बख़्शिश थी आहे प्रभु जी, उन्हनि पुरुषनि खे मन तन रंग रते रंग एक, मन में माना
ख्याल में, मन में मन सदाई ख्याल में, उन्हीं ख्याल प्रभु ॾे, बस प्रभु सां प्यार, प्रभु सां प्यार। ॿाहिरि बि जेकॾहिं कंहिंसां बि प्यार, कंहिंसां बि चाहे सभिनी सां चाहे कंहिंसां, प्रभु जे सदके, हुन जो स्वार्थ कहिड़ो आहे कंहिंमें? संत कंहिंसां प्यार करे तो उनखे कहिड़ो स्वार्थ आहे? संसारी कंहिंसां प्यार करे तो स्वार्थ अथसि। समझ में अचे थो? मन तन माना इंद्रियूं, उनमें मुख भी अची वियो, वाणी भी अची वई, हो कर्म इंद्री, मुख ज्ञान इंद्री, जेकी कुछ बोलींदो, जेकी भी इंद्री सां कर्म कंदो, मन तन में अची वियो। कंहिंजो भी ॿुधंदो परोपकार लाइ ॿुधंदो, पंहिंजो स्वार्थ लाइ न, कंहिंसां बि ॻाल्हाईंदो पर स्वार्थ लाइ ॻाल्हाईंदो। उन मन तन में सदाई प्रेम में रंगजी वियो। मन तन रंग रते, रंग एक है, रंग हिक जे प्रेम में, हिक जो ही ॿुधणो, हिक जे लाइ ॿुधणो। बस हिन में साईं वेठो आहे, कहिड़ी दाह कूक करे थो ॿुधो, कहिड़ी घुर्ज अथसि। मन तन रंग रते, रंग एक नानक जन के बिरत विवेक, भगत जना की बर्तन नाम, उहा एंड में आई विरत, विरती, विवेक है, विवेक जी विरती। छा? हाँ, विवेक जी विरती। विवेक छा खे चइबो? छा खे चइबो? परमात्मा को पुछी जाए, सुभाणे ॿुधाए जाए जी विवेक छा खे चइबो? मनुष्य त इहो जवाब न ॾेई सघे। सत्य असत्य जी पहचान, धर्म अधर्म जी पहचान, पुण्य पाप जी पहचान, भले बुरे जी पहचान, सुख ऐं दुख जी पहचान, कहिड़े कर्म सां सुख मिलंदो, कहिड़े कर्म सां दुख मिलंदो, इन जो नालो विवेक आहे। सत्य छा आहे, असत्य छा आहे, भलो छा आहे, बुरो छा आहे, पाप छा आहे, पुण्य छा आहे, सुख छा आहे, दुख छा आहे, छा मां मिलंदो असांखे, इहो सत्संग मां विवेक मिलंदो आहे। शयूं ॿ मिलदियूं आहिनि, कहिड़ी शइ त्याग करणी आहे, कहिड़ी ग्रहण करणी आहे। बसि छल कपट मूंखे करणो ई न आहे, मुंहिंजो सत्यानाश कंदो, मूंखे कूड़ ॻाल्हाइणो ई न आहे, कंहिंसां द्रोह करणो ई न आहे, मूंखे इहो पंहिंजो सत्यानाश कंदो, न करणो आहे, बसि न करणो आहे, हे ई करणो आहे। जेके करणो आहे त तूं ख़ाली बचंदे ई कोन, जेको न करण वारो कमु आहे पाणे छुटिजी वेंदो, तुंहिंजे छलण सां न छॾिबो। तोखे सच बोलणो आहे, तूं बोलींदो रहो, कूड़ उथंदो ई कोन, दॿिजी वेंदो। ॿाहिरि जेका बि शरीर सां मिलावट थिए थी, पहिरियों मन में अचे थी, पोइ ॿाहिरि थींदी न। वाणी में मिलावट तॾहिं थींदी, पहिरियों मन में ईंदी न, तॾहिं न कपट करे ॻाल्हाईंदे। तूं ॿियो सम्झ, हिन मां कमु कढां, जॾहिं ग़लति उहा तुंहिंजी भावना अची वई, तॾहिं ईअं कंदे न। संतन पुरुषनि जी सॼी वृत्ति विवेक सां रहंदी आहे। वॾो गुरु केरु आहे? विवेक। वॾो गुरु केरु आहे? बसि विवेक पैदा कयो, प्रभु कृपा करे। बाबा साईं युक्ति भक्ति मुक्ति, युक्ति ढंग सां उथो वेहो ॻाल्हायो ॿोलायो, बसि उहा ई भक्ति, उहा ई मुक्ति थी वेंदी। सुखमनी सुख अमृत प्रभु नाम, भगत जनां के मन विसराम। सुखमनी सुख अमृत प्रभु नाम, सुखन जी मणि जो ज्ञान हृदय में अचे, सदाई विश्राम रहंदो। श्री राम जय राम, जय जय राम, श्री राम, श्री राम जय राम, जय जय राम। 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 श्री राम जय राम, श्री राम जय राम, जय जय राम। श्री राम जय राम, जय जय राम, जय जय राम, जय जय राम। बोल गुरु नानक देव की। सतगुरु साईं सतराम दास साहिब, अमर शेर साईं कंवराम, सखी बाबा असदाराम साहिब,
सर्व संतन महात्मान की सर्व संतन कां पे साधव बोलो शिव आयो लाल कयो झूले।